दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तव्हांजो जीआर खान अॼु वरी नए कंहिं व्लॉग सां गॾु आया आहियूं। अॼु असां पकाचांग में यामीन मलक जी बेकरी ते जेको आहे सो जलेबियूं खाइण आया आहियूं। पहिरियां हिकिड़ी ॿी ॻाल्हि त मुंहिंजे जीआर व्लॉग खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट ॾींदा। जीअं त ॾिसी था सघो तव्हां, हीअ तो तव्हांखे ॾेखारींदो। हीअ जलेबियूं असां घुरायूं आहिनि। हाणे असां इन्हनि जलेबियुनि सां कुझु पेट पूजा कंदासीं। सुबुह खां वठी मानी न खाधी आहे। अजब साहब एॾी बुख लॻी आहे जो हाणे ॾिसूं था त जलेबियूं कीअं थियूं खाइजनि। अचो तव्हां ॾिसूं असां कीअं था खाऊं, उहो तव्हांखे ॾेखारियूं। तमामु लज़ीज़ आहिनि ऐं VIP ठहियल आहिनि। हर शइ में ओके ऐं जेको आहे सो ख़ालिस शयूं ठहियल आहिनि। तव्हांखे बि मां सलाह ॾींदुमि जेके मुंहिंजी वीडियो या मुंहिंजो व्लॉग ॾिसी रहिया आहिनि, जलेबियूं खाईंदा अचो। जलेबियूं स्टेमिक लाइ तमामु बहितरीनु शइ हूंदियूं ऐं हिननि खे खीर में मिलाए खाइण में अञा वधीक मज़ो हूंदो आहे। असां हाणे शहर में खीर मिले कोन थो, मिलावट आहे सॼो खीर। इन जे करे असां जेको आहे सो बसि प्लेट में विझी खाऊं था। दोस्तों जीअं त तव्हां ॾिसो था, प्लेट तव्हांजे साम्हूं सफ़ा ख़ाली पई आहे, का शइ न छॾी आहे। एतिरे कागज़ बि असां खां ख़ाली करे छॾियो, अतनो घण में पूरो थी वियो। हाणे जलेबियूं असां खाधियूं, तव्हां ॾिठो, ख़ूब सारो इंजॉय कयूं था। हाणे हलो उन पासे। दोस्तों जीअं त बेकरी खां पोइ असां पुॼी विया आहियूं आइस्क्रीम वटि। हीअ आफ्ताब अली कुंबर साहब जेको असांजो दोस्त माण्हू आहे, असांखे इहो आइस्क्रीम ॾींदो ऐं ॾिसूं था हिन आइस्क्रीम जो ज़ाइक़ो छा आहे। ऐं तव्हां सां गॾु वेही व्लॉग ते खाऊं था ऐं ख़ूब सारो इंजॉय था कयूं ऐं तव्हांखे ॿुधायूं था हिन में छा छा पवंदो आहे। उहो आफ्ताब अली असांखे ॿुधाईंदो हिन में छा छा पवंदो आहे। अचो आफ्ताब अली खां पुछो। जीअं हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदा त जेका इहा आइस्क्रीम आहे, इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पवंदियूं आहिनि ऐं छा छा पवंदो आहे। हिन में खीर पवंदो आहे, खीर, माओ पवंदो आहे, माओ, खंड पवंदी आहे, खंड, ॿियो रंग पवंदो आहे, हल्को रंग विझंदा आहियूं, कारी न हुजे, फोटा विझंदा आहियूं, बादाम विझंदा आहियूं, बादाम विझंदा आहियूं, वरी फलूदा विझंदा आहियूं। दोस्तों तव्हां हीअ कलर ॾिसो आइस्क्रीम जो। राति जे टाइम ऐं हींअर थोरो वीडियो सही न भरिजे त माफ़ु कजो। बाक़ी हाणे सुबुह जो त दोस्तों हीअ तव्हां ॾिसी था सघो। ॾिसो दोस्त असां सभई बीठा आहिनि हिते ऐं काफ़ी सारा दोस्त आहिनि। असां तव्हांखे ॾेखारियूं था, हीअ तमामु बहितरीनु माण्हू आहिनि पकाचांग जा। असांखे मोहबतूं था ॾियनि। असांखे ॾिसूं था वीडियो था ठाहियूं, सभु गॾिजी आया। इहे हुननि जूं मोहबतूं आहिनि असां सां। हाणे अचो त आइस्क्रीम तरफ़ हलूं। दोस्तों तव्हां ॾिसी था सघो इहा आइस्क्रीम कीअं थो ठहे ऐं जो छा प्रोसेस आहे। बादाम थो विझे इहो अधो, हिन खां पोइ जामेश्री थो विझे। जामेश्री पइजी वई। हाणे मुंहिंजे ख़्याल में तयारु थी वियो। ज़ाइक़ो ॾिसूं था कीअं आहे। तमामु यमी ऐं टेस्टी स्वीट आहे। अजब तव्हांखे हीअ जेका आइस्क्रीम कीअं लॻी? ज़बरदस्त। तमामु बहितरीनु आफ्ताब अली असांखे आइस्क्रीम खाराई। ऐं जेको हिन जो मैनेजमेंट कंदड़ आहे, हिन शॉप खे जेको शॉप जो ऑनर आहे, उहो मुमताज़ अली कुंबर साहब आहे। ऐं मुमताज़ अली तव्हांजा लख लख थोरा जो असांखे तव्हां टाइम ॾिनो ऐं असां सां गॾु वेहण जी तव्हां तकलीफ़ कई। असां तव्हांजा थोराइता आहियूं। ऐं तव्हां हाणे ॿुधाईंदा त हीअ जेका आइस्क्रीम आहे त माना इहा कहिड़े हिसाब सां ऐं केॾीमहिल कहिड़े टाइम ते तव्हां अचो था, कहिड़े टाइम ते तव्हां तयारु कयो? हे असांजा ॿ आइटम आहिनि। हिकु त असांजी मलाई कुल्फ़ी बि हूंदी आहे। ॿी आइस्क्रीम असांजी 8 बजे जेको आहे सो तयारु थींदी आहे। ऐं कुल्फ़ी जेको आहे असांजी बराड़ी वारा बि आहिनि जेके फेरी कंदा आहिनि, रोज़ी सां लॻल आहिनि। जेके 7-8 माण्हू आहिनि जेके सुबुह सां निकिरी वेंदा आहिनि ॿाहिराड़ी करणु, उहे बि रोज़ी सां माशाल्लाह असां रोज़ी कंदा आहिनि अलाह जे करम सां। ऐं वरी पोइ असां आइस्क्रीम तयारु कंदा आहियूं 8 बजे तयारु थींदी आहे, पर इंशाल्लाह असांजी तमामु भली थी हले। ऐं 2-3 चकर असां ठाहींदा आहियूं। जेको सिजल जो बि ठाहींदा आहियूं, उहा हिन मां ताईं अञा हले पई थी। ॿ कुल असांजा पहिरें निकिरी वेंदा आहिनि ऐं 11 ताणी 12 ताणी पके शहर नंढिड़ो आहे, पर माशाल्लाह असांजो 11-12 ताणी दुकानु खुलियल हूंदो आहे ऐं असांजी हलंदी आहे जेको आहे सो मशहूरु। दोस्तो जीअं त तव्हां ॿुधो त अदे ममता साहब चयो त असां माना राति जो 2 बजे खां हिन प्रोसेस में शुरू थी वेंदा आहियूं। हीउ प्रोसेस असांजो शुरू थी वेंदो आहे। पोइ असांजा जेके कुझु अहिड़ा वर्कर आहिनि
जेके माना गाॾियुनि ते खणी वञी ॿाहिराड़ियुनि में ही शइ सेल कनि था ऐं उतां जेको बिज़नेस कनि था गाॾियुनि ते मुख़्तलिफ़ मतिलबु हिन खे खणी ॾिसो तव्हां ॾिसी था सघो त नंढिड़ो हिकिड़ो रेड़े ते उहो कुल्फ़ी बि थो खपाए ऐं उनजा जेके माना उनजा ओनर आहिनि जा उन जो जेको मैनेजमेंट कनि था तिन खे केतिरा माण्हू मैनेजमेंट कंदा हीअ पंहिंजी शइ किथे किथे थो पुॼाए तव्हां वटि जा मोबाइल आहे तव्हांखे मां इहो अर्ज़ु कंदुमि त हिन अधे जी शइ हूअं त पका चांग जे आसपास वञे थी पर जे हीअ वीडियो तव्हां शेयर कंदो हिन अधे जो बिज़नेस काफ़ी जॻहनि ते मशहूरु थी वेंदो हाणे पंहिंजे GR सिंधी खे ॾींदा इजाज़त वरी कंहिं नए ॿिए व्लॉग सां गॾु तव्हां वटि हाज़ुरु थिबो ऐं वरी बि तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि त GR सिंधी मुंहिंजो फेसबुक पेज आहे उनखे फॉलो कंदा ऐं GR व्लॉग मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसणु न विसारींदा वरी कंहिं ॿिए प्रोग्राम्स गॾु फ़िलहालु ॾींदा पंहिंजे GR ख़ान खे इजाज़त कैमरामैन अजब अली चांग GR व्लॉग पका चांग।